मुंहिंजो नालो कोमल मंगवानी आहे। मां 9 साल जी आहियां। मां चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। मां आदिपुर शहर में रहंदी आहियां। मुंहिंजी चटाभेटी जो विषय आहे चेटीचंड ऐं सिंधी। असां सिंधियुनि जे मन में घणेई ख़्याल हूंदा। चेटीचंड छो मल्हाइबो आहे, कॾहिं मल्हाइबो आहे ऐं झूलण साईं जो अवतार कीअं थियो हो ऐं हू सिंधियुनि खां कीअं जुड़ियो हो। त अचो ॼाणूं था। असीं होली, रखड़ी, जन्माष्टमी और ॾियारी घणेई त्योहार मल्हाईंदा आहियूं, पर असां सिंधियुनि जो सभिनि खां वॾे में वॾो ॾींहुं आहे चेटीचंड। इन ॾींहुं असांजे झूलण साईं जो जनमु थियो हो। हिंदुनि जे पहिरें महीने में चेट जे चंड जे ॾींहुं चवणी आहे, जॾहिं जॾहिं हिन धरती ते पाप, जुर्म और अत्याचार वधंदा आहिनि, तॾहिं भॻवान पंहिंजे भक्तनि जी रक्षा लाइ जनमु वठंदा आहिनि। तीअं ई असांजे झूलेलाल साईं असांजी रक्षा कई आहे। झूलेलाल साईं जो जनमु 2हीं शताब्दीअ जे आसे पासे में थियो हो। पहिरीं सिंधी जल मार्ग सां ॿेड़ीअ ते हिकु शहर खां ॿिए शहर ते व्यापार कंदा हुआ, पर तॾहिं सिंध जो राजा मीरक शाह हूंदो हो। हू सिंधियुनि ते ॾाढो अत्याचार कंदो हो ऐं हुननि जो धंधो बंदि कराए छॾी। पोइ सभु सिंधी मिली करे सिंधु नदी जे किनारे ते आया और 40 ॾींहं ताईं भॻवान खे प्रसन्न कयो। 40 ॾींहंनि खां पोइ जल देवता प्रसन्न थी करे आया और चयनि कि 2 ॾींहंनि खां पोइ नसरपुर गांव में देवकी और रतन राय जे घर जेको बालक जनम वठंदो, उहो ई तव्हांजी रक्षा कंदो। 2 ॾींहंनि खां पोइ देवकी जे घर हिकिड़ो बालक जनम वरितो। हुननि जो नालो उॾेरो लाल रखियो। पहिरीं त माण्हू हुननि खे साधारण और मामूली सो ॿार सम्झंदा हुआ, पर हुननि पंहिंजे ॿारपण में ई ॾाढा सारा चमत्कार ॾेखारिया ऐं सभिनि खे ख़बर पइजी वियो कि हूअ ई असांजा साईं आहिनि। पोइ जॾहिं ही ख़बर मीरक शाह ते पहुती, तॾहिं मीरक शाह हुननि खे मारण जी सोची। जॾहिं मीरक शाह लाल साईं जे घर पे अचे त तॾहिं मीरक शाह जे महल में आग लॻी वई ऐं मीरक शाह जो महल सड़ी करे राख थी वियो ऐं हू झूलण साईं जे चरणनि में किरी पियो ऐं पोइ झूलण साईं हुते ई मीरक शाह जो अंत करे छॾियो। हिकु ॾींहुं झूलण साईं जी मां हुननि जे मुख में पूरी सिंधु नदी ॾिठी ऐं हुननि जे मुख में यानी सिंधु नदी में हिकिड़ी मच्छी बि हुई जंहिंजो नालो पल्लो हुओ। तॾहिं खां पल्ले ते ई सवारी कंदा आहिनि। हीअ आहिनि असांजे झूलण साईं जा चमत्कार जी कहानी। चेटीचंड असांजो वॾे में वॾो त्योहार आहे। हिन ॾींहुं सुबुह जो उथी करे हर सिंधी सुबुह जो उथी करे सनानु पाणी कंदा आहिनि। सुठा नया कपिड़ा पाए करे मंदिर में दर्शन करण वेंदा आहिनि। हुते बहिराणा, छेॼ और पंजिड़ा भी लॻंदा आहिनि। हुते प्रसाद जे रूप में ताइरी, थाधल और चणा भी मिलंदा आहिनि। सभु सिंधी हिक ॿिए खे बाकुर पाए करे जय झूलेलाल चवंदा आहिनि ऐं चेटीचंड जी लख लख वाधायूं भी ॾींदा आहिनि। हिन ॾींहुं कहिड़े सिंधी जे घर में गैस चूल्हो न ॿरंदो आहे। उते पूरे ॾींहुं मंदिर में ही भंडारो लॻंदो आहे और हिन ॾींहुं हर सिंधी जे मुख ते मुश्क हूंदी आहे और नंढे ॿारनि खे भेट भी ॾींदा आहिनि। तॾहिं हुन ॾींहुं झूलेलाल साईं जी झांकियूं भी हलंदी आहिनि। असांजो चेटीचंड प्रेम और एकता खे वधाइण वारो ॾींहुं आहे। हिन ॾींहुं राति जो संगीत, छेॼ और बहिराणा और नाटक जो प्रोग्राम भी